फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लिल्लज़ीना अहसनुल हुस्ना व ज़ियादा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह के पाक कलाम जा यूनुस सूरत जी आयत नंबर 26 जा जेकी लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन कुरानी लफ्ज़न के अंदर अल्लाह करीम जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इरशाद फरमायो, लिल्लज़ीना अहसनू, उन्हनि माण्हुनि जे लाइ जन एहसान कयो, अल हुस्ना व ज़ियादा, उन्हनि जे लाइ हुस्ना बि आहे ऐं उन खां वधीक बि घणो कुझु आहे। इन लफ्ज़न जे अंदर अल्लाह पाक पंहिंजे माननि खे एहसान करण जी तरगीब ऐं तहरीस ॾिनी आहे। ऐं जेको एहसान करे उन जे लाइ अल्लाह पाक जल्ल जलालुहु जल्ल शानुहु कुछ पंहिंजे तरफा ऐलान फरमाया है। एहसान करने वाले जे बतौर जज़ा, बतौर एवज़, बतौर सिला अल्लाह फरमाए थो तो जेको एहसान कंदो उन्हें के मां रब हुस्ना अता कंदुसि ऐं उन खां ज़्यादा बि घणो कुझु अता कंदुसि। हुस्ना मजा मुराद अक्सर मुफस्सिरन लिखियो तो हुस्ना मजा मकसद जन्नत। बेहिश्ता मैंने बोला था दिल पिया ही जा हुस्ना मुझा मुराद कन चयो तो जन्नत आहे, कन चयो तो हुस्ना मुझा मुराद दुनिया जे जिंदगी जो हुस्ना, दुनिया जे जिंदगी जे अंदर अल्लाह तबारक व तआला उनके कंहिंजो मोहताज न छॾींदो, उनके कॾहिं गम में, दुख में, परेशानी में न छॾींदो, उनके कॾहिं दर्दन ऐं मर्ज़न जे हवाले न करे छॾींदो। उनजी जिंदगी सुखी, खुशहाल, खैर वारी, अमन वारी, आफियत वारी, बरकत वारी जिंदगी दुनिया में ऐं आखिरत जी हुस्ना उन माण्हू खे अल्लाह तबारक व तआला जन्नत अता फरमाईंदो। जन्नत में बाग, बंगला, माड़ियूं, महल
कुसूर जन्नत जो ला तादाद नेमतूं रब उनके अता फरमाए। मुकम्मिल तवज्जो मुझे कयो, भरपूर तवज्जो जेको अला अकुल समझ नहीं तो वा सब मुखे जो घड़ी कर मुझे ध्यान कयो। हिकड़ो कम ता कयो एहसान। छा तमा एहसान कयो, उन जो सिलो उन जो हिफ्ज़ो रब तमा के दींदो। दुनिया में सुखी जिंदगी, सोहनी जिंदगी, न के जो कर्ज, न को अड़े चवण वारो, न को तवा के ताने दियण वारो, न मेणे दियण वारो, न के जे अॻियां हथ ढिघो कंदो, न के जे अॻियां मोहताज थींदो, न वॾेरे जी परवाह, न MP MNA जी परवाह। या दुनिया जी हुस्ना ऐं आखिरत जी हुस्ना जन्नत। माड़ियों ऐं घर अहिड़ा जो न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं न कननि ॿुधियूं, अहिड़ियूं माड़ियूं रब ठाहियूं। ज़ालूं अहिड़ियूं जो वॾियुनि अखियुनि वारियूं, सोहणियूं, हसीन, जमील, उहे कुआरियूं रब तव्हांजे वनवाह में विहारे छॾींदो। लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान, जेके न के जिन्न न इंसान अॻ में छुयो बि नाहे, उहे तव्हांजे लाइ इंतज़ार में रब विहारे छॾी। बाग अहिड़ा जंहिंमें क़िस्मे क़िस्मे जा मेवा हूंदा, लज़ीज़ अजीब नेमतूं जन्नत जूं रब तव्हांजे लाइ जोड़े तैयार करे छॾियूं हूंदियूं। ॾिसो न, दुनिया में बि तव्हांखे हुस्न, सोहणी जिंदगी ऐं आखिरत जी जिंदगी बि बाकमाल नेमतुनि सां भरपूर। इन्हनि ॾियण जे बावजूद रब फरमाए थो वज़ियादा, इन का अञा बि वधीक घणो वज़ियादा। ज्यादा असां सिंधी में बि ॻाल्हाईंदा आहियूं, अञा ज्यादा, अञा ज्यादा। रब फरमाए थो वज़ियादा, हुस्ना बि ॾींदो सां, दुनिया जी ज़िंदगी में हुस्नो जमाल बि ॾींदो सां, आखिरत जी ज़िंदगी में जहन्नम का छुटकारो, जन्नत जो हुसूल, इहो सभु कुझु ॾियण खां पोइ वज़ियादा, अञा ज्यादा। अञा ज्यादा छा मिलंदो उहो मां तव्हांखे हदीस मां ॿुधाईंदुसि। उहो ज्यादा छा आहे, जेको अञा वधीक ज्यादा मिलंदो उहो छा आहे, उहो तव्हांखे रसूल सुहिणे जे कौल पाक में जा ॿुधाईंदुसि। मां हिकिड़ो कमु तव्हां कयो, सौदो ॾाढो सस्तो आहे, सौदो सस्तो आहे ऐं ॻाल्हि बि सिधी आहे, राह बि सिधी आहे, पर तुंहिंजो अंदर ज़िद्दी आहे। ज़िद कढ पोइ हिते हुते बहारी आहे। एहसान हिकिड़ो एहसान आहे बाने जो, अल्लाह सां एहसान, बाने जो एहसान अल्लाह सां। तव्हां चवंदो असां अल्लाह सां एहसान कीअं कंदासीं? हिकिड़े ॾींहुं जिब्रील मदीने वारे साईं वटि इंसानी सूरत में आयो, कुछ सवाल पुछई। उन्हनि सवालनि मां हिकिड़ो सवाल इहो हुयो त मल एहसान या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह ॿुधायो त एहसान छा आहे? सुभान अल्लाह। जे एहसान ते हेॾा वॾा इनाम ॻंढिया पिया आहिनि, उहो एहसान छा आहे? हबीबन फरमायो अन तअबुदल्लाह कअन्नक तरा,
अल्लाह जी इबादत ये कर जण के तू अल्लाह के ॾिसी थो पियो ये इबादत कर जण अल्लाह के फ़इलम तकुन तरा फ़इन्नहु यराक पर जे इहो तसवर नथो करे सघी त मां अल्लाह खे ॾिसां थो पोइ ही तसवर कर त तूं नथो ॾिसी त अल्लाह तोखे ॾिसे थो या ॻाल्हि पहिरीं खां सवली आहे पहिरियों तसवर ॾुखियो आहे जेको अल्लाह जा वलीयत करे सघनि था पर मूं जहिड़ा गुनाहगार घटि में घटि इहो तसवर त करे सघूं था न अल्लाह ॾिसी रहियो आहे नमाज़ पढ़ो इहो तसवर कयो त अल्लाह ॾिसे पियो रोज़ो रखो इहो तसवर कयो अल्लाह ॾिसे पियो घर में आयो ॿाहिरि आयो बसि इहो तसवर कयो त अल्लाह पुट मुंहिंजी ॻाल्हि ध्यान में रखो बसि इहो हिकिड़ो तसवर तव्हांखे अची वञे त रब मूंखे ॾिसी रहियो आहे तव्हांजी ज़िंदगी मटिजी वेंदी तव्हांखे यकीन न अचे मां क़ुर मथे ॾेखां मां कसम सां थो चवां तव्हांजी ज़िंदगी मटिजी वेंदी तव्हां इहो तसवर कयो त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे जेॾी महिल नमाज़ पढ़ो सम्झो त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो पोइ नमाज़ जो मज़ो ई कुझु पियो आहे नमाज़ जो लुत्फ़ ऐं सुरूर ई तव्हांखे पियो रोज़ो रखो समझो मुझे अल्लाह ॾिसे थो हज ते वञो उमरे ते वञो समझो मुझे अल्लाह मूंखे ॾिसे थो घर में हुजो चओ अल्लाह घर खां ॿाहिरि हुजो चओ अल्लाह जेॾी महिल गुनाह जे लाइ पेर खणो मिस्कीन जे हक़ तलफ़ करण जे लाइ नफ्स उभारे थो ज़िना जे लाइ शराब जे लाइ चोरी जे लाइ रात जो कंहिंजा ठंगर लताड़न जे लाइ बसि इहो तसवर कयो त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे थो ख़ुदा ॼाणे थो तव्हांजा पेर उते रुकिजी गुनाह जो ख़्याल दिल में निसारजी वेंदो बुराई खां अल्लाह तव्हांखे महफ़ूज़ रखंदो जॾहिं इहो तसवर अचे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो तव्हां कंहिं गुनाह जो इरादो कयो ऐं तव्हां ईअं सम्झो त मुंहिंजो मुर्शिद मूंखे ॾिसे थो सची ॿुधायो कंदव जी चोरी जे लाइ वञो शराब पीअण निकिरो बदकिरदारी जे लाइ निकिरो पर ईअं सम्झो त मुंहिंजो मुर्शिद ॾिसे थो पियो उहो गुनाह करे सघंदव पेर खॼी सघंदो पर जेकॾहिं इहो तसवर कयो त मुंहिंजो मदीने वारो मूंखे ॾिसे थो तव्हां कॾहिं बि गुनाह ॾे विख न खणी सघंदव तव्हां कॾहिं बि बुरो कमु न करे सघंदव अंदर वारो ज़मीर तव्हांखे लगाम ॾेई रोकींदो पर जेकॾहिं तव्हां इहो तसवर कयो त वाहिदुल क़हार जलील ऐं जब्बार अकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन उहो मूंखे ॾिसी रहियो ख़ुदा ॼाणे थो तव्हां कॾहिं बि गुनाह जे पासे विख न खणी सघंदो बुराई जे पासे ॾे तव्हांजो कदम न खॼी सघंदो बसि इहो हिकिड़ो तसव्वुर दिल में रखो इहा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो रात आहे ॾींहुं आहे सुबुह आहे शाम आहे इहो तसव्वुर रखो त मुंहिंजो अल्लाह मूंखे इहो एहसान आहे सुभान अल्लाह इहो छा आहे इहो एहसान आहे बसि इहो हिकिड़ो तसव्वुर तव्हां रखो पोइ छा थींदो लिल्लज़ीन अहसनू अल हुस्ना व ज़ियादा वो दुनिया में भी राहत ऐं फरत आखिरत जी भी निजात ऐं सआदत हिते भी वाह हुते भी वाह तव्हां ॻाल्हि सम्झी इहो आहे एहसान जी पहिरीं सूरत बाने जो एहसान पंहिंजे रब सां ॿियो
बाने जो एहसान बियन माण्हुनि सां मुआशरे में जिते रहो था, जैसा गॾु उथो वेहो था, जन सां गॾु जिंदगी गुजारियो था, उन्हनि सां एहसान कयो। बिल वालिदैन एहसाना, पंहिंजे अबे अमड़ सां एहसान कयो, पंहिंजे बच्चन सां एहसान कयो, ज़ाल सां एहसान कयो, न्याणी आत न्याणी सां एहसान कयो, पाड़े वारा आहिनि उन्हनि सां एहसान कयो, पीर भाई हिक ॿिए में एहसान कयो। बस में जैसा गॾिजी वेठा आहियो उन सां एहसान कयो। नौकरी कयो था, स्कूल में आयो, मास्टर आयो, पढ़ो था, मदरसे में पढ़ो था, तव्हां सां गॾु क्लास फेलो आहिनि, तव्हां सां गॾु हम सबक आहिनि, स्कूल में या कॉलेज में या मदरसे में, उन्हनि सां एहसान कयो। एहसान माना चंगाई, एहसान माना खैर ख्वाही, एहसान माना कंहिंजो भलो घुरण, कंहिंसां नेकी करण। हू छा थो करे उन खे छॾे ॾियो, उहो उन जो बड़ो आहे। तव्हां छा कंदो? चङा कन चङायूं मदायूं मदन, जो वड़ो जुड़े जनसी सो वड़ो से कन। चङा हमेशा एहसान कंदा आहिनि, जेके एहसान कंदा आहिनि उन्हनि जे लाइ हुस्ना बि आहे ऐं ज़्यादा बि घणो कुझु आहे। एहसान जो बस सूरतूं यादि रखे छॾियो। पहिरीं सूरत रब सां एहसान, उहो हीअं त हर वक़्त में सम्झो त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे, मुंहिंजो मालिक मूंसां गॾु आहे। वहुव माकुम ऐनमा कुंतुम, अवां जिते बि हुजो उहो अवां सां गॾु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फकीरो पूरे तसव्वुफ जो निचोड़ इहो आहे, पूरी फकीरी जो खुलासो इहो आहे। पूरो जेको औलियाए किराम जो, अल्लाह जे मुकर्रब बाननि जो जेको तालीमात आहे, उन्हनि सभिनी जो निचोड़ ऐं खुलासो इहो बशे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पहिरियों इएं सम्झो त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे, मुंहिंजो मालिक करीम मूंसां साथी आहे, जलीस आहे, अनीस आहे। मुझो रब मूसा हम सफर हम राजा देश में आयो या परदेश में, पंजन में आयो, प्रावन में आयो, खलवत में आयो, चलवत में आयो, मानव सा दोस्तन जे कचहरी जे विच में आयो या तन्हाई में, अकेलाई में, घर जी कोठड़ी में आयो, केर ॾिसे नथो, केर पुसे नथो, पर वह महकुम ऐनमा कुंतुम, जिते भी आयो अल्लाह अवां सां गॾु आहे। जे रब गॾु आहे त पोइ गणती चाहिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ न कर्ज़न जो फिक्र, न मर्ज़न जो फिक्र, न गणती न सौदा। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मुझे गम नहीं है इसका कहीं, ओ मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना।
सा दुश्मनी तो करे, अवा दी बदुआई तो करे, भली 100 केस करे, भली अमीरन वटता है, पर इहो तसव्वुर कयो त मारण वारो परया, बचाइण वारो शहर पे कावे जो। सुभान अल्लाह। अबू बकर बुखारे सोर में भेजो न सही, दुश्मन बाहर अची वियो, गार जे दर ते दुश्मन पहुची वियो, पंहिंजे पेरन खे ॾिसंदा त बस खे ॾिसी वठंदा। साईं फरमाइनि था या अबा बकर ला तहसन इन्नल्लाह माना, अबू बकर गम न कर, अल्लाह असां सां गॾु आ। दुश्मन गार का बाहर जेको सुपर पावर आ, जेको कुवत कुदरत जो धनी आ, जेको मालिक आ, जेको खालिक आ, जेको बचाइण वारो आ, उपाइण वारो आ, निपाइण वारो आ, संभालण वारो आ, वो माना असां सां गॾु आ। अबू बकर जी दिल धक धक पई करे, पंहिंजे लाइ न पर मदीने वारे जे ख़ातिर, मुझो यार मुझो दिलदार गॾु आ। अज जे महबूब के तकलीफ आई, गार में बंद आयूं, अगते निकरण जी गली नाहे, दर ते दुश्मन पहुची विया। जे अबू बकर हड़ई गार जा सोराख पंहिंजे पटके सां बंद कया हुया, मथां को जानवर ईज़ा न पहुचाए। अज वो अबू बकर थोड़ी से दर ते दुश्मन बीठा आहिनि, गार जे तहाने ते गालाइन था ते गालाइन ॿुधण में अचे थो। ओॾी महिल घबराए अची या रसूल अल्लाह, दुश्मन गार जे तहाने ते अची विया, महबूब छा सबक ॾिनो? सुभान अल्लाह। इहो ई तसव्वुफ आ, इहा ई फ़क़ीरी आ, इहो ई राज़ आ जेको मुर्शिद कामिल पंहिंजे मुरीद खे सेखारींदो आ। पर अल्लाह करे मुरीद उन ॻाल्हि खे समझे ऐं क़बूल करे। बस साईं जन जो इहो लफ़्ज़ हिकिड़ो, इन्नल्लाह मअना, अल्लाह असां सां, अल्लाह चवंदा असां सां गॾु आ। मूसा बि चयो हो जॾहिं बाहर निकतो, हज़रत मूसा बि इएं चयो हुयो, हज़रत नूह बि इएं चयो, हज़रत यूनुस बि इएं चयो, पर उन्हनि चयो इन मई रब्बी, मूसा गॾु, सुभान अल्लाह। मई मूसा गॾु पंहिंजे अकेले जी ॻाल्हि कई, पर मदीने वारे इएं न चयो मई, हुज़ूर चयो माना। मई वाहिद मुतकल्लिमा, माना जमा मुतकल्लिमा। हुननि नबीयनि पंहिंजी ज़ात जे लाइ चयो त मूसा रब गॾु आ, मदीने वारे हिन ग़ुलामनि उम्मत खे बि गॾाए चयो त अल्लाह असां सां गॾु आ। बस हिकिड़ो जुमिलो अबू बकर खे सबक ॾिनो, अबू बकर ते इन लफ़्ज़ जी तालीम ॾिनो, तरबियत ॾिनो, सिखिया ॾिनो। बस अबू बकर जॾहिं ज़बान नबूवत मां ये लफ़्ज़ ॿुधा, फ़अंज़लल्लाहु सकीनतहू, अल्लाह ताला अबू बकर जे दिल ते सुकून, इत्मीनान, फरहत नाज़िल कई। घबराहट खत्म थी वई, जेको दुश्मन जी हुर खुर लगी पई हुई, अंदर में जेका पीड़ा हुई, अंदर में जेके फिक्रात हुया, अंदर में जेके गणतियूं हुयूं, बस हिकड़ी ॻाल्हि समझ में अची वई, फ़अंज़लनाहु
अला कल्बिही अल्लाह ताला उनके दिल ते सुकून फरहत करार नाज़िल कयो। उधर समझो भिटाई भी केड़े सोने अंदाज में इन सबक के वर्चायो आ। फरमाया तो सर में पखी हिकड़ो मथस मारी लख। सर में सर हुआ इलाको, मिसाल मातली जो सर है, मातली जो इलाको पूरे इलाके में पखी हिकड़ो आ मारण वाला लख। को बंदूक खयूं बीठो आ, को खुलेली खयूं बीठो आ, को राइफल खयूं बीठो आ, को तीर कमान सच्ची करियो बीठो आ, को नेसा फाला खयूं बीठो आ। सर में पखी हिकड़ो मथस मारी लख। जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो। हाय हाय हाय। जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो। यो पखी सर हुआ हीअं पियो वञे, दुश्मन बीठा छा कंदा छा कंदा। चयई त मां 15 लख माण्हू तो इस्लामाबाद वठी अचा। भला 15 लख त या 15,000, पर जंहिंखे रब कुर्सी ॾिनी छा कयईंसि। बूथ में धूड़ विझी पाण मोटी आयो। जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। समझो था गाल के? हाँ घबरायो न दोस्तो भाइरो, दिलगीर न थियो। तव्हां त ॿियनि खे दिलासा ॾियण वारा तव्हां जो ॾाटो हेठि करे वियो। तव्हां फ़क़ीर आहियो, रब जे दर जा फ़क़ीर आहियो। बस इहो एहसान आ। रब तो फरमाए लिल्लज़ीना अहसनुल हुस्ना, जेके एहसान कन था उन्हनि जे लाइ दुनिया में भी चंगाई आ त आखिरत में भी। न हिते जी गिणती न हुते जो। सुभान अल्लाह। इहो एहसान आहे। एहसान अंत अबुदुल्लाह कअन्नक तराह फइन लम तकुन तराह फइन्नहु यराक। या एहसान जी पहली सूरत आ। एहसान जी ॿी सूरत ही आ त तव्हां ॿियनि जे लाइ मुहसिन बणिजो, ॿियनि सां एहसान कयो। पंहिंजे अबे अमड़ सां एहसान, पंहिंजे ज़ाल सां एहसान, पुट सां एहसान, भाइरनि सां एहसान, भेनरुनि सां एहसान, पंजनि सां एहसान, परावनि सां एहसान, दोस्तनि सां एहसान, पर दुश्मननि सां भी एहसान। इहो सौदो करे त ॾिसो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुट इहो सौदो त करे ॾिसो। फकीरो इहो सौदो त करे ॾिसो। मुंहिंजी ॻाल्हि त मञो, मुंहिंजी ॻाल्हि त सम्झो, मुंहिंजी ॻाल्हि ते गौर त कयो। एहसान वारी बात वठो। कुरान जो फैसलो अल्लाह हे आसमानी कानून ला तब्दील लिकलिमातिल्लाह। अल्लाह जे कौल में, रब जे कलमे में फेर फार न थींदी आ। अल्लाह जो कलाम सच्चो आ, रब जो कानून पक्को आ, पुख्तो आ। हे पाकिस्तान वारो आईन नाहे, हे पाकिस्तान वारो कानून नाहे जेको ॾाढनि जे लाइ कोरीअड़े जो ॼारो आ ऐं ग़रीबनि जे लाइ लोह जो ज़ंजीर आ। यो पाकिस्तान जो कानून आ जंहिंखे को आमिर अचे छोड़े सघे थो पेरनि जे हेठां
थो थोड़े भञी भोरा करे सके थो आइन के मुअत्तल करे सके थो पर अल्लाह जो कानून अटला सारी दुनिया गॾिजी रब जे कानून के मटाए न थी सके रब जे कानून में तब्दीली न थी आने सके अल्लाह जो आसमानी कानून तवा एहसान करो हिते बि वाह हुते बि वाह यो रब जो जोड़ो अटल फैसलो पंजन सा एहसान परावर सा एहसान मञण वारनि सां एहसान न मञण वारनि सां एहसान सुबह जो जीअं मूं मोबाइल खोली पहिरियों ही मैसेज गारियुनि जो आयो पहिरियों ही मैसेज मूं ओॾी महिल दिलि खां पुछो भला का कावड़ को गुस्सो मुंहिंजो दिलि चयो ख़ुदा वास्ते मूं बख़्शे ॾिजो जी पढ़ियो मरी उन जे लाइ दुआ बि घुरियो छा कंदो हुन जे कारण हुन जे किला हुन जे क़ीमत सां मुंहिंजी तबियत फ़र्क़ु पियो आहे न पवंदो जो वड़ जुड़े जनसी सो वड़ से ही कन हर को पंहिंजी हड्डीअ जो होको ॾींदो आहे प्लेट में उहा शइ लहंदी आहे जेका कुने में हूंदी जे कुने में कंद भरियल हूंदो त प्लेट में ॾोई में चमचे में थाल में भी गंद ईंदो पर जे अंदर में हीरा मोती हूंदा कुने में लाल जवाहर हूंदा त मोती ॿाहिरि निकिरंदा जेको ईंदो उन खे बि मोती माणक मिलंदा फकीरो चंगर सां हर को चङाई करे पर भलो आज को पुरन सां भलाई करे चंगन सां चङाइयूं हर को करे पर उहा सुहिणी खूह जो करे पुरन सां भलाइयूं चो सल्लल्लाहु मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बुधाइण जो मकसद हुआ त बच्चे जो कमा पंहिंजे अबे जी पर पारे औलाद जो कमा पंहिंजे अबे अमर जी सुठुनि आदतुनि के फॉलो करे उनजे पुठियां लगे मुरीद जो कमा पंहिंजे मुर्शिद जे रस्ते ते हले मुझे खिलाफ 5-6 किताब लिखिया अथनि गारियूं ॾिनियूं अथनि मुंहिंजो ॾाॾो मुंहिंजो पड़ ॾाॾे खां वठी मुंहिंजा वालिद गिरामी मुंहिंजी अमड़ जी जल मूंखे मुंहिंजे बच्चनि खे मुंहिंजे 4-5 नसलनि खे गारियूं पिया था ॾियनि उन्हनि जो कमायो उहो ऐं मुंहिंजो कमायो उन्हनि खे दुआऊं ॾियणु मूं कॾहिं बि उन्हनि खे वरंदी न ॾिनी आहे पलांद न वरितो आहे हालांकि सिर्फ रहना नेस्तम तारम अमामा बरसरम नेत ही दस्तम बदस्ते रास्त में दारम कलम न मथे उखाड़ो या सिरत मुर्शिद पक रखिया न हथे खाली या मुझे सजे हथ में कलम रब ॾिनो
जे लिखा तो लिखी जाना, जे गलाया तो गलाए जाना, पर लिख मत तो आनंद में, जे गलाया मत बख्श करम मालिक। सबक इहो तो सिखाया है, सबक इहो तो पढ़ाया है, तो फकीर आई मुझो बचड़ो आई, तो वाट इहा वठो, एहसान वारो रस्तो वठ, पंजन सा एहसान, परावन सा एहसान। रब पैसो ॾिनो अथई, पैसे सां कंहिंसां एहसान कर। रब कुर्सी ॾिनी अथई त पंहिंजे कुर्सी सां कंहिंसां एहसान कर। रब कलम ॾिनो अथई, पंहिंजे कलम जे ज़रिए कंहिंसां एहसान कर। कंहिंखे कपिड़ो वठी पाराई, कंहिंखे जुतड़ी वठी ॾिनई, कंहिं बुखारे खे मानी खाराई, कंहिं उञारे खे पाणी पियारियई, कंहिं वाट वेंदे मुंझल के रस्तो ॾेखारियो। वाट ते पत्थर पियो आ, भितर पियो आ, रुकावट पई आ, कंडन वारी तारी आ, हटाए छॾई, रस्तो आजो कई, इहो बि एहसान आ। मदीने वारो तो ईअं थो फरमाए त माण्हुनि जा रस्ता ख़ाली कयो। वॾियूं ॾाढ़ियूं टे मुठियूं, मुल्ला पटका भी बदल, रस्तन ते पत्थर खणी रखी। ॿ टे ॾींहं अॻु में ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो। मुसाफ़िरनि जा रस्ता रोकण, वाटूं बंदि करण, इहो त मोमिन जो शान नाहे। वाटूं बंदि करण, इहो त शिमर ज़िल जोशन जो कमु आहे। उमर बिन साद यज़ीदी जो कमु आहे। इहो त उबैदुल्लाह बिन ज़ियाद जो यज़ीदी टोले जो कमु आहे। कंहिंजो पाणी बंदि करण, कंहिंजी राह रोकण, कंहिंजे रस्ते में रुकावटूं विझण, इहो यज़ीदियुनि जो कमु आहे। हुसैनी उहे आहिनि जेके रस्तनि जूं रुकावटूं लाहींदा आहिनि। इमाम ज़ैनुल आबिदीन जो तरीक़ो आहे उञारनि खे पाणी पियारण, बुखारनि खे मानी खाराइण, हाजतमंदनि जी हाजत पूरी करण, दर्दमंदनि जा दर्द लाहिण, उहो दुआ, उहो मिठा, इहो एहसान आहे जेको पंजनि सां बि करणो आहे, परावन सां बि। परावन तलाइण परेशानियों, परावन तलाइण परेशानियों, नबी पाक मुझे जो निशानियों, परावन तलाइण। कगाल समझ में वेठी है न, कगाल टूल में वेठी है न, कहीं के छंडो पियो या न, छा कंदो एहसान, गलायो छा कंदो, छा कंदो, टे भेरा चओ एहसान, एहसान, एहसान। अगर तव्हां एहसान कयो था त ॿुधो, हिकिड़ो भेरो वरी हथ खणी चओ छा कंदो एहसान कंदो, त पोइ ॿुधो, हाणे तव्हां पंहिंजो कमु कयो, वॾो आसमानी ऐलान ॿुधो जेको जिब्रील खणी आयो, मोहम्मद मीर पढ़ी ॿुधायो, ऐलान करे ॿुधायो, लिल्लज़ीना आसनुल हुस्ना व ज़ियादा। एहसान करण वारो तव्हांखे दुनिया में भी चंगाई भलाई सुखी जिंदगी, आखिरत में भी जन्नत वारी जिंदगी। याद आए हुस्ना, रब जो फरमाए वज़ियादा, अन्या ज़्यादा। मौला जे दुनिया में असांखे सुखी रोज़ी मिले, घर सुठो मिले, जन्नत आखिरत में मिले, बाक़ी ॿियो छा कयूं।
अञा ज्यादा छा ॾींदे इहो ई गंजो असां देड़ा रब फरमाए थो न तव्हांजे एहसान करण वारा आहियो त इन नेमतुनि खां अलावा अञा ॿियो बि मूं तव्हांजे लाइ ज़्यादा बि ठाहियो ज़्यादा बि तव्हां सां वाइदो आहे कहिड़ो मुझा दोस्त हज़रत सुहेब रज़ी अल्लाह ताला नो का रिवायत मदीने वाले साईं या आयत पढ़ी लिल्लज़ीन ahsanul husna व ज़ियादा हबीबन या आयत पढ़ी वकाल हबीबन पाण बुधायो तो ज़्यादा जेको मिलंदो सोचा हूंदो सुभान अल्लाह ॿुधंदो सुजाग वेठा आहियो जिन मुंडे अथव जी साईं ॿुधो ज़्यादा छा मिलंदो वकाल इज़ा दख़ल अहलुल जन्नतिल जन्नत व अहलुन नारिन नार जने जन्नती जन्नत में दाखिल थी वेंदा दोज़खी दोज़ख में दाखिल थी वेंदा नादा मुनादिन हिकिड़ो पढ़े ॾींदड़ पढ़ो ॾींदो या अहलल जन्नत ओ जन्नत वारो إن لكم عند الله موعدا يريد أن ينجزكم ओ जन्नतियो तव्हां सां रब हिकिड़ो वाइदो कयो हो दुनिया में उन वाइदे पाढ़ण जो हाणे वक़्तु आयो हिननि खे त जन्नत जूं हूरूं मिलियूं त हिननि वटि ॻाल्हि ई विसरी वई न जेको रब फरमाए त ज़्यादा बि ॾींदो सां इहा ॻाल्हि ई विसरी वई जन्नत जे मज़नि में हूरुनि में कुसूरनि में हिते हिकिड़ी चरी बि मुंहुं नथी सिधो करे ॾाढो था परचायोसीं पर अलाह असांखे साईं जन फरमायो घर वारी के गिरो उठाए वाद में विझो त ॿिनि नफ़िलनि जो सवाब हिकिड़ो फ़क़ीर उथी बीठो चईंदे ज़ालूं हुजनि या हिननि जिन्ननि खे वाद में किराए सुभान अल्लाह जेॾी महिल जन्नत जूं हूरूं मिलंदियूं बाग मिलंदा बंगला मिलंदा माड़ियूं मिलंदियूं रब खे अर्ज़ु कंदा रब फरमाईंदो त तव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो दुनिया में वाइदो हुयो अॼु वक़्तु आयो आहे जो वाइदो पाणियां तव्हां खां विसरियो आहे पर मां रब विसारींदो न आहियां पोइ जन्नती चवंदा जन्नती अर्ज़ कंदा फयक़ूलून वमा हुआ मौला उहो फ़ाइदो अञा जेको ॾींदे सो कहिड़ो आहे अलम युसक्किलिल्लाहु मवाज़ीनना छा अल्लाह ताला असांजे नेकियुनि जा पुरगरा कोन करे छॾिया इहो केॾो वॾो रब वाड़ो कयो वयुबय्यिद वुजूहना अल्लाह असांजे चेहरनि खे रोशन करे छॾियो वयुदखिलनल जन्नत असांखे रब जन्नत में दाख़िल करे छॾियो वयुनजिना मिनन नार जहन्नम खां बचायई जन्नत में पुॼायई अञा ॿियो छा खपे अंधो घुरे हिकिड़ी अखे जे ॿई मिली वञनि त ॿियो छा खपे अंधो चवे थो वरी मां काणो ई हुजां हिकिड़ी त अखि मिले हिकिड़ी अखि जे लाइ दुआ पियो घुरे तंहिंखे जे ॿई अखियूं मिली वञनि ख़ुशि थींदो कनि न सुभान अल्लाह अर्ज़ कंदा मौला तो असांखे हर गंज ॾेई छॾियो आहे अञा उहा कहिड़ी शइ आहे जेका ज़्यादा ॾींदे फयकशिफुल हिजाब पोइ अल्लाह ताला पर्दा खणाईंदो हिजाब हटाईंदो फयनज़ुरून इलैहि अल्लाह जो जलवो रब जो दीदार साम्हूं ईंदो रब जो हुस्न बेमिसाल
उसने उलूहियत लाजवाल निगाहों जैसा मोई दो मुझे करीब रब जो जलवो उन्हन के देखा जो वींदो फयनजुरून इलई फवल्लाहि मा आताहुमुल्लाह शय्यन अहब्ब इलैहिम मिनन नज़र हुजूर कसम खड़ी था जो अल्लाह जो कसम आ तो दुनिया में आखिरत में एड़ी काब नेमत उनके प्यारी न हुंदी जेड़ो रब जो दीदार उनके प्यारो लगदो रब दुनिया में हजार नेमतूं सुख दिना है राहतूं दिनियूं ने जन्नत में भी हजार नेमतूं दींदो पर साईं फरमाता अल्लाह जो कसम खणी तो चवा त एड़ी भी का भी नेमत जन्नत उनके प्यारी न हुंदी जेड़ो रब जो दीदार उनके प्यारो दुनिया आखिरत जो नेमतूं पासे हिक झलक रब जो दीदार हिक झलक मालिक करीम जो हिक झलक दीदार थी वने सुभान अल्लाह वला अकर लिअयुनिहिम उनन जे अखिन जी थथाण इन का वधीक भी का न हुंदी जेड़ो रब जो जलवो ॾिसी करे उनन जूं अखियूं ठरी पवंदियूं दिल खे राहत सुकून मिली दीदार यार दीदारे महबूब हकीकी भाईरो दुनिया जा हुस्न दिठा थव दुनिया जा जमाल तकिया थव पर जे जमाल तवा के सुठो सोनो लगे थो समझो त इन हुस्न जो ठाहींदड़ केडो सोनो हर कुजा नक्शे निको बीनी बरो माइल मबाश नक्शराज दिल रिहाकुन आशिके नक्काश बाश जे सुनो चित्र दिसी तो उन्हें चित्र दे माइल नथी समझ त जे चित्र हेड़ो सोनो आ त चिट्ठी दर छा कमाल वारो सुभान अल्लाह मुझी जिंदगी मुझे मुर्शिदन के मुंह ॾिठो हमेशा अक्सर रोंदे मां ॾिसंदोस अक्सर कॾहिं घर जे खलवतुन में कॾहिं मजलिसुन में घणो रोंदा घणो गिरियो कंदा हिकिड़े ॾींहुं घर में वेठा जो मां नंढो हुजां ईअं ई बसि मूंखे ख़्यालु अची वियो मूं पुछियो बाबा एॾो रो था छा ॻाल्हि आहे तव्हां एतिरो रो था मां ॿार हुउसि मूंखे अहिड़ो सुवाल करणु न खपे हा पर मां पुछी वेठुसि बाबा एतिरो छो था रो कॾहिं मजलिसुनि में था रो कॾहिं अकेलाई में मुसले ते रोंदे थो ॾिसां बसि मुंहिंजे पुछण ते पाण वधीक उछ करे ॾेई ज़ार ज़ार रुना फरमायूं पुट रोम था पंहिंजे यार जे दीदार जे लाइ मुझे भला पोइ एतिरो रो था कॾहिं दीदार ॾिठो अथव जलवो ॾिठो अथव पाण फरमायूं वादे दीदार कर दी आशिकारा दरवेश्त बरकंद में मस्तान हजरत कसरत जन्नत खिश्त खिश्त फरमायो वायदो दीदार जो जन्नत में रब जो वायदो दीदार करण जो लिल आसनुल हुस्ना व ज़ियादा वो ज़्यादा दीदार वारो इनाम जन्नत जो वायदो आ पर जे जन्नत में रब देर कई तो मस्ताना जन्नत जो मालन जो दीवारूं पट सिर सिर का छनी धार करे छॾींदा
कई दीदार जो असांखे मारियूं न खपनि माल न खपनि असांखे तुंहिंजो दीदार तुझे दीदार में दिल पर लगे मिलू अंदर लोरी हुजूर दुआ करदा वलसतु नजर इला वजहिकल करीम मौला पंहिंजे पाक करीम चेहरे जे दीदार दे नज़र करण जी इहा नेमत मूंखे नसीब फकीरो भाईरो दुनिया जा इनाम हिकड़े पासे जन्नत जो नेमतूं सब हिकड़े पासे पर रब जे दीदार जी हिक झलक जो मुल मट भी का शे थी न थी सके जने जन्नत में पहुंचंदा न रब फरमाइंदो ता जो वो वायदो अज मां रब पाया रब पंहिंजो दीदार कराईंदो हिकड़ी रिवायत में ही आ त हीअं जो दीदार कंदा दीदूं उन जलवे में लगी वेंदियूं त 9 लख साल गुज़री वेंदनि चओ घणो वक़्तु 9 लख साल गुज़री वेंदा जन्नत जो नेमतूं माड़ियूं हूरूं कुसूरूं सब दां खणी दी मौला हे त सब तुझे दीदार में मुस्तगरक आहिनि भला असां के छो कयो जेन के पंजो दीदार ही रुके कराइणो हुई त असां के छो कयो दीदार जेके ऊपर तो ईंदो अखियूं खुलंदन रब पुछा कंदन घणो वक्त थियो तव चंदा ॾींहुं या ॾींहुं जो थोरो हिस्सो यौम नौबाद यौम ॾींहुं या ॾींहुं जो थोरो हिस्सो रब फरमाईंदो ए मुंहिंजे दीदार वारो तव्हांखे 9 लख साल गुज़री चुका आहिनि चवंदा मौला दिल न भरी आहे या न भरियो आहे न हुस्न शिकायत दर्द न सादीरा सुखुन पाया बमीरत तशना मुस्तस्की व दरिया हम चुना बाकी वाड़े सादी वाह रब जी रहमतूं जन तुझे मज़ार ते न यार जे हुस्न जी इंतहा है न आशिक जे इश्क जी खोट बस जी उलिया वारो बीमार दरिया के किनारे ते वे पींदो रहे न दरिया जो पानी खुटे न हुन जी उंजल 9 लख साल दीदार कंदा चंदा मौला उंजल लथिया सिक न पूरी किया ए पर्दो किया जी हे पर्दो त हटाए ओ रुख तालाए नकाब दरते दाऊं कन था दीवाना है रुख तालाए नकाब दरते दाऊं कन था दीवाना ओ मिठड़ा कर नहीं जाब होता हजारे तो ले हैराना पर्दा हजारे पोश तो पाई प्यारा परी तो पौड़ निकाई ओ जानी मुझा जनाब कादे वीदा तो जबाना सही कादे वीदा तो जबाना रुख ताला है नगाब दरते दाऊं कन था दीवाना जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सभई चो सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में, सही मुस्लिम अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे जने जन्नती जन्नत में पहुंचंदा इन्नल्लाह यक़ूलु लिअहलिल जन्नह अल्लाह ताला जन्नत वारन सां ॻाल्हाईंदो रब उन्हनि सां गुफ्तगू कंदो दीदार बि गुफ्तार बि सुभान अल्लाह रब फरमाए या अहलल जन्नह ओ जन्नतियो सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह महबूबन हेकार मझा मेहर सद कयो सोमू सब जमार ओरण ई उहो प्यार फिरो सद थींदो या अहलल जन्नह ओ बेहश्त वारो सुभान अल्लाह केर सदींदो फयक़ूलून लब्बैक रब्बना व सअदैक वल खैरु फी यदैक जी चवाए मौला जी चवाए मां हाज़िर आया जी चवाए मालिक तुझे मिठे सदता सदके वञा सब खैर तुझे हथ में आ रब फरमाइंदो हल रदी तू तवा राजी आयो जेको ॾिनो तमाम इन ते राजी आयो हे माड़ियूं हे बंगला ही नेमतूं इनाम इकराम जन्नत जा ला तादाद ला ज़वाल नेमतूं राजी आयो फयक़ूलून वमा लना ला नरदा या रब चवंदा मौला कीअं नाराज़ी थींदासीं जेको असां सोचो बि न हो सो तो ॾिनो आहे वक़द आतैतना मालम तुअति अहदन मिन ख़ल्क़िक पंहिंजे मख़लूक मां तो कंहिंखे बि अहिड़ा इनाम न ॾिना आहिनि जेके मुस्तफ़ा जे उम्मतुनि खे तो मौला कीअं नाराज़ी थींदासीं फयक़ूल अला उअतीकुम अफ़दल मिन ज़ालिक जो कुछ ॾिनो तमाम इने का अन्या वधीक भलो ॿियो ॾियांव हैरत में अची वेंदा फयक़ूलून या रब व अय्यु शैइन अफ़दल मिन ज़ालिक हे जेको ॾिनो त इने का वधीक अन्या ॿियो छा भलो हूंदो अन्या छा ॿियो ॾींदे तो त गंज ॾेई छॾिया आहिनि असांखे असां एतिरो सोचो न हो तसवर न हो ख़्याल में न हो जेतिरा इनाम रब फरमाइंदो ॿुधो फयक़ूल उहिल्लु अलैकुम रिदवानी फला अस्खतु अलैकुम बअदहु अबदा इन्होंने सभिनी नेमतुनि खां भली नेमत हीअ थो ॾियांव जो अॼु मां अल्लाह पंहिंजो रज़ामंदो तव्हां जे लाइ हलाल करे छॾियो मां रब तव्हां ते राज़ी थी वियुसि हाणे वरी कॾहिं बि तव्हां ते मां रब नाराज़ न थींदुसि हमेशह तव्हां ते राज़ी रहंदुसि हमेशह राज़ी सुभान अल्लाह मालिक राज़ी थी वेंदो चओ अल्लाह राज़ी थी वेंदो ऐं अहिड़ी रज़ा जंहिंजे पुठियां नाराज़गी आहे ई न हमेशह वारी रज़ा होॾो दीदार हेॾो रब जी रज़ा पुट मरणो त आहे या तव्हां कोन मरंदो जेके सदाईं जहिड़ा हूंदो न मरंदो उहे हथ मथे खणो हिकिड़ो त आहे सम्झो कोन तॾहिं चवंदो न दिलि मूं वटि हाज़िर कयो ॻाल्हि सम्झो मशाइख पुट तूं सदाईं जहिड़ो हूंदे छा सुवाल सम्झो न पोइ जवाबु ॾियो
मां पुछां थो तव्हां में केरु आहे जेको हमेशह जहिड़ो हूंदो? मरणो आहे, अलाह जे अॻियां पेश थियणो आहे, अॻिते घर ॿ आहिनि, हिकिड़ो जन्नत आहे, ॿियो जहन्नम आहे। हिकिड़नि ते रब जो ॾमर ऐं कहर आहे, हिकिड़नि ते अलाह जी रज़ा आहे। छा खपे? जन्नत खपे, रब जी रज़ा खपे, बस पोइ अॼु वक़्तु हींअर खां हिन जलसे में उथण खां वठी शुरू थियो इंशाअल्लाह इंशाअल्लाह एहसास बस हिकिड़ो नसीहत हिकिड़ी आहे, बस एहसान कयो। एहसान जूं ॿ हथूं तव्हांखे सम्झायूं, हिकिड़ी बाने जी रब जे लाइ, ॿी बाने जी बाने जे लाइ। एहसान कयो, हर कंहिंसां एहसान कयो, हर कंहिंसां एहसान कयो। दिलि ॿुधाईंदव त ही वफ़ा है, ही जफ़ा है, ही ख़ैर आहे, ही शर आहे, ही चङाई आहे, ही बुराई आहे, दिलि तव्हांखे ॿुधाईंदव। दिलि खां पुछो, विख खणो था न, पहिरीं दिलि खां पुछो। साईं फरमाइनि था मोमिन जी ज़ुबान दिलि जे पुठियां हूंदी आहे, अवल दिलि में सोचींदो आहे, पोइ ॻाल्हाईंदो आहे। मुनाफ़िक जी ज़ुबान दिलि जे अॻियां हूंदी आहे, अवल ॻाल्हाईंदो आहे, पोइ सोचींदो आहे अल्लाह हीअं छो ॻाल्हायो, हीअं छो चयो, हीअं न कयां हा, हीअं न चवां हा, कम करे पोइ पियो पिशेमान थींदो आहे। पर मोमिन उहो आहे जेको अवल सोचींदो आहे, पोइ कदम खणंदो आहे। दिलि खां पुछो, जेका दिलि ॿुधाए थी त ही ख़ैर आहे, ही एहसान आहे, ही बुराई आहे, ही चङाई आहे, ही मदाई आहे, ही नेकी आहे, ही बदी आहे, ही ख़ैर आहे, ही शर आहे। वहदैनाहुम नजदैन, अल्लाह ताला ॿई रस्ता ॾेखारिया आहिनि, हादा नजदुल शर व हादा नजदुल ख़ैर। पोइ कहिड़ो रस्तो वठंदो? नजदुल ख़ैर, ख़ैर वारो रस्तो, एहसान वारो रस्तो क़बूल आहे। जे अॼु खां वठी तव्हांजो रंग ढंग बदिलजे, इंशाअल्लाह तव्हांजो रंग ढंग, सूरत सीरत, तव्हांजी तबीयत में फेरो अचणु खपे। जेकॾहिं अॼु खां वठी तव्हां अमल करणु शुरू कयो न, त अॼु ई तव्हांजो नालो एहसान वारनि में लिखिजी वेंदो। ऐं अॼु खां वठी तव्हां ते अलाह जे नेमतुनि जा मींहं वसणु शुरू थी, कंहिं ते कण कण, कंहिं ते वॾो फुड़ो, कंहिं ते वसी वरी बंदि थी वञे, वरी वसे, कंहिं ते यको ॿियो वसे। मींहं जा पंहिंजा पंहिंजा अंदाज़ आहिनि, ॾिठो अथव कोन ॾिठो अथव मींहुं? हा, कॾहिं सनी सनी बूंदा बांदी थींदी आहे, मेघ मल्हार थी वेंदी आहे, कॾहिं वरी वॾो फुड़ो वसंदो आहे, कॾहिं झटको ॾेई पलटी थी पवंदो आहे, वरी बंदि थी वेंदो आहे, कॾहिं त हफ़्तनि जो हफ़्ता पियो हलंदो आहे। तव्हां जेतिरा मुहसिन थींदव न, जेतिरो एहसान कंदव, मींहुं रहमत जो उन हिसाब सां तव्हां राति ॾींहुं सम्झो था न। कॾहिं कॾहिं झक वसंदी आहे, झक लॻंदी आहे, बीहंदो उनखे सरबो आहे मींहुं झकोर, सिंधी में सरबो आहे झकोर। पियो वसे न गजगोड़ न खिवण, पियो वसे झकोर। जेतिरो तव्हांजे एहसान जी लेवल हूंदी न, ओतिरो तव्हां ते मींहुं रहमत जी बि लेवल हूंदी। राति ॾींहुं एहसान कयो, राति ॾींहुं तव्हां ते झकोर मींहुं रहमत जो वसे। बाक़ी जे ठग थियो, हिते आयो त साईं चादर पटको ऐं साईं मां करमी फ़क़ीर आहियां, सदको वञाए मुर्शिद, ऐं ॿाहिरि निकिरो त वरी पटको वेड़े विझो हेले में। सच्चा फ़क़ीर थियो, सच्चा मोहब्बत वारा मुहसिन फ़क़ीर थियो, पोइ वेही रंग रहमत जो ॾिसो। मां ईअं नथो चवां त तव्हांखे साल लॻंदो, मां ईअं बि नथो चवां त महीनो लॻंदो, मां ईअं बि कोन थो चवां त हफ़्तो लॻंदो, मां ईअं बि नथो चवां तव्हांखे कलाक लॻंदा। बसि हींअर शुरू थियो, हींअर ई महिरबानी जा मींहं वसण। देर असां में आ, रब वटि देर न आहे।
समझो था गल बेशक देर हसन या अल्लाह जे रहमत जे मींह हसन दी देर ना बात में भरिया भी चाहे सुभान अल्लाह सुभान रब करीम जल शान शाल असां के एहसान वारो बनाए ऐं एहसान वारी जिंदगी नसीब फरमाए जैसा असां की दुनिया में आबाद हुजे आखिरत में आबाद हुजे वमा अलैना इल्ला